أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان السلام عليكم ورحمة الله وبركاته साईं मुंहिंजा इहा आहे सूरत रहमान। मसफ़ में इहे 55 नंबर आहे, हिन खां अॻु में 54 नंबर क़मर, हिन खां अॻु में 53 नंबर नजम, हिन खां अॻु में 52 नंबर तूर। हिन नमूने सां हिन खां पोइ जेका सूरत ईंदी 56 नंबर वाक़िया। हाणे सभिनी सूरतुनि जो हुन खां पोइ जेका ईंदी हदीद, त हिन सभिनी जो हिक ॿिए सां तालुक़ु आहे। पर हाणे हीअ सूरत मक्की आहे जमहूर जे हिसाब सां, ऐं अब्दुल्लाह बिन मसूद पढ़ी मके मंझि, ऐं हुनखे कुफ़ार जेको आहे सो उन सां विढ़िया बि, इन करे उहा आहे। पर हाणे के माण्हू लिखनि था त मदनी सूरत आहे, पर इहा ॻाल्हि जेका आहे सा अलाह खे ख़बर आहे वधीक। बहरहाल पोइ आलिम ईअं चवनि था, पर का आहे त थी सघे थो त मदीने में बि लथी हुजे हिन में, जेके उहा ख़बर पवंदी। पर हाणे असीं हिनखे पढ़ूं था, ॾिसूं था त हिन में छा आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि हिन में। तवजो कबो हिन ते हिकिड़ो त हिन में आहिनि 78 आयतूं आहिनि, ऐं 31 दफ़ा हिन में फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जो लफ़्ज़ आहे। हाणे इन ते तवजो कबो त छो आहे 31 दफ़ा, इन करे जो 8 ऐं 7 ऐं 8 ऐं 8 इहे हुननि जूं तक़सीम आहे। 8 पहिरियां दुनियादारी जूं ॻाल्हियूं, उन में जेके नेमतूं अलाह सुब्हानहु व तआला ॾिनियूं आहिनि असां ते दुनिया मंझि हिन ज़िंदगी में, उन्हनि जो ज़िक्र आहे। इहो 8 दफ़ा उन मंझि अचे थो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पोइ जेके 7 दफ़ा वरी जेके अचनि था, उन मंझि अचे थो पंहिंजो रस्तो जेको खुलियल आहे, सनफ़रुग़ लकुम अय्युहा सक़लान खां वठी, या सक़लान माना इंसान ऐं जिन, इन्हनि सां हाणे मुक़ाबिलो आहे सख़्तु, ऐं पंहिंजो रस्तो खुलियल आहे दोज़ख ॾांहुं। दोज़ख जा दरवाज़ा आहिनि 7, इन करे 7 दफ़ा फबिअय्यि आलाइ, त नेमत तव्हांखे मोकिली अथऊं अलाह ताला चए थो, 7 दफ़ा इहा। उन खां पोइ वरी मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी खां पंहिंजो 8 दफ़ा वरी पहिरीं जन्नतूं जेके पहिरियूं आहिनि, पोइ वरी ॿियो दफ़ो जेको वमिन दूनिहिमा जन्नतान, उन खां पोइ वरी 8 दफ़ा। त इन करे 8 ऐं 7 ऐं 8 ऐं 8 इहो हिसाबु रखिबो। ऐं ॿियो हर आयत जेका आहे सा ॿिनि सां ऐं चइनि सां, ॿिनि सां ऐं चइनि सां हुनजो वास्तो आहे। ऐं इहे सभई ॻाल्हियूं ज़हन में रखबियूं, पोइ हिनखे ॻाल्हि खे सम्झिबो त ॻाल्हि छा आहे। पोइ अलाह खे ख़बर आहे त ॻाल्हि छा आहे, पर माण्हू सोच वीचार कंदो त का रब ताला का ॻाल्हि खोलींदो दिलि ते, वाज़े कंदो। त हाणे ॾिसूं था छा आहे। पहिरीं जेके आयतूं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, 78 आयतूं आहिनि, 3 रुकू आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अर्रहमान, दुनिया में सभिनी यानी अलाह जा जेके बि नाला आहिनि
सभु काफ़िरनि ते मुस्लमाननि ते सभिनी ते अलाह सुब्हानहू ताला रहमान आहे ऐं रहीम आख़िरत में आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम जो मतिलबु इहो आहे। अलाह जे नाले सां शुरू था करियूं ऐं पंहिंजो इस्म बि उन खे जुगाए, ॿिए खे कहिड़ो इस्म जुगाए थो, जिस्म उन सेखारिया आहिनि, इन करे उहो बि नालो अलाह जो आहे। ऐं पंहिंजो अलाह ख़ुदि पाण आहे ऐं रहमान आहे सभिनी काफ़िरनि ते मुस्लमाननि ते, ऐं रहीम आहे आख़िरत में मोमिननि ते। इहा ॻाल्हि ज़हन में रखबी, पाण हलिबो अॻिते। पोइ फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम खां पोइ सूरत शुरू थी थिए रहमान जे लफ़्ज़ खां, यानी सभिनी काफ़िरनि मुस्लमाननि ते अलाह ताला आहे रहमान। इहा ॻाल्हि बहितरीनु नालो अलाह जो यूटेरियन मतिलबु त यूटेरस खे चइबो आहे रहम जेको माउ जे पेठ में जेको जिते बच्चेदानी, जिते बच्चो वॾो थो थिए उहो रहम आहे। उन मज़ा नाला आहिनि ॿई रहमान ऐं रहीम, ऐं रहमत बि उन मज़ा। त इहे सभई ॻाल्हियूं ज़हन में रखबियूं त रहमान अलाह ताला सभिनी खां वधि बहितरीनु। अल्लमल क़ुरान, जेके बि इंसान ॻाल्हियूं सिखियल अस्मा सेखारियईं आदम अलैहिस्सलाम खे, जीअं सूरत बक़र में आहे त अस्मा सेखारियईं अलाह ताला, पर जेकी बि सेखारियईं उन में सभिनी खां क़ुरान जेको आहे सेखारियईं। इक़रा बिस्म रब्बिक लज़ी ख़लक़, सूरत अलक़ में जेका ॻाल्हि शुरू थी थिए त सभिनी शयुनि खां बहितरीनु किताबनि मां बहितरीनु जेको आहे सो क़ुरान आहे। तौरात इंजील खां, ज़बूर खां पोइ, वैदनि खां पोइ, अवस्थान खां पोइ जेके बि किताब दुनिया में अलाह ताला मोकिलिया पंहिंजे उन्हनि ते पोइ उन में तारीफ़ूं थी वियूं, जेको बि कुझु थियो। पर अलाह ताला हिन खे पंहिंजो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, हिन क़ुरान खे अलाह ताला हिफ़ाज़त में पंहिंजे रखियो आहे ऐं उहो सेखारियईं। इहा वॾी नेमत, सभिनी खां वॾी नेमत आहे ख़ुदि अलाह ताला, ख़ुदि नेमत रहमान, ऐं क़ुरान जेको आहे सो वॾी नेमत आहे। हितां ई खां नेमतूं शुरू थियूं, ॻणिजो वेठा। अल्लमल क़ुरान, इहो सेखारियईं त इहा वॾी नेमत आहे। माण्हू न सिखे, क़ुरान खां भॼे त पोइ त नेमतुनि जो कुफ़रान नेमत करे थो। फबि अई आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जॾहिं ईंदी त इन सभिनी ॻाल्हियुनि ते लाज़मी थींदी भई भॼो था अलाह जे क़ुरान खां, भॼो था अलाह खां जेको रहमान आहे, भॼो था ख़लक़ल इंसान, सभिनी मख़लूक़ात मां बहितरीनु मख़लूक़ जेका ख़लक़ियईं, सिज ख़लक़ियईं, चंड ख़लक़ियईं, तारा ख़लक़ियईं, जबल ख़लक़ियईं, पहाड़ ख़लक़ियईं, हैवान ख़लक़ियईं। नुत्क़ इंसान खे अक़ुल शूर जेको आहे इंसान खे ॾिनई, जेको कंहिंखे कोन ॾिनई, जेको ॻाल्हाइण जी सलाहियत जेका बि ॾिनई, जेको अक़ुल शूर जेको ॾिनई, सो ॿियनि शयुनि खे जेको बि ॾिनई, पर इंसान खे सभिनी खां वधीक इन खे करमना बनी आदम, अलाह ताला बनी आदम ते इकराम कयो, पंहिंजी नेमत वॾी कयईं। त हाणे उन खे जेकॾहिं नेमत, उहा बि वॾी नेमत अलाह ताला जी जो असांखे इंसान कयईं, गॾा करे हा, घोड़ो करे हा, छा कयूं हा भला, वण करे हा, ॿूटो करे हा, छा कयूं हा, रब पाक असांखे इंसान कयो आहे। इहा वॾी हिकिड़ी शर्फ़ आहे असांखे अलाह ताला ॾिनो आहे। इन शर्फ़ त असीं पंहिंजो सुञाणूं। अलाह ताला जूं टे ॻाल्हियूं थियूं, पर रहमान पाण आहे, क़ुरान सेखारियईं जेको बहितरीनु किताबु आहे, इंसान कयईं असांखे जेको बहितरीनु मख़लूक़ात में जा आहे, जेके ख़लक़िया अथसि, चंड तारा सितारा सभिनी खां, आसमान ज़मीन हैवान सभिनी खां, गॾा गाबन सभिनी खां बहितरीनु कयईं असांखे, इहो करमना बनी आदम। हाणे उन खां पोइ चए थो अल्लमहुल बयान, वधीक वज़ाहत कयईं त इंसान खे बयानु करणु सेखारियईं। अॻ में लिखत में पंहिंजो ॻाल्हाइण सां, हाणे ढगा डोर बि ॻाल्हाइनि था, अलाए छा था ॻाल्हाइनि, मंतिक़ तैर जेको सूरत नवल में ॻाल्हि आहे, पखी पखण बि पाण सां ॻाल्हाइनि था, पर हुनजो ॻाल्हाइण जेको आहे सो उन वक़्तु बसि वियो त वियो, छुटो त छुटो, पर हू न को लिखी था सघनि, न को आवाज़ वॉइस रिकॉर्ड था करे सघनि, जीअं हाणे असीं करियूं पिया, या न को टेलीफोन ते ॻाल्हाए सघनि था वीचारा, न को टीवीअ ते अची सघनि था। मतिलबु नेमतूं जेके इंसान खे बयानु करण जूं जेके आहिनि, बयान त वज़ाहत करे ऐं माण्हू ॻाल्हाए सघे थो, ऐं अॻियां पोयां हिस्ट्री जोग्राफी, पोयां छा थियो, अॻिते छा थींदो, सभिनी ॻाल्हियुनि ते सोच वीचार करे उनखे बयानु एक्सप्रेस करे सघे थो। एक्सप्रेस एलोक्वेंस जेको आहे अलाह ताला ॾिनो आहे, इहा वॾी नेमत आहे। चारि ई शयूं वॾी नेमत वारियूं, पहिरियों इन्हनि खे ॻंढिबो। हाणे चारि शयूं त जेके वास्तो रखनि थियूं अलाह सां, ऐं उनजे मोकिलियल क़ुरान सां, ऐं वरी इंसान सां, ऐं पंहिंजो त अलाह सां ॿ, इंसान सां ॿ।
अलाह सां ॿ कहिड़ियूं, अलाह पाण ख़ुदि ऐं पंहिंजो संदसि मोकिलियल क़ुर, इंसान असां सां जो असांखे इंसान बनायईं ऐं पंहिंजो असां ते बयानु सेखारियईं। इहे वरी असां सां त ॿ बि थियूं, चारि बि थियूं, चारि ई गॾु इहे ॻाल्हियूं। ऐं हाणे पंहिंजो एकटीह ॻाल्हियूं जेके फबे आई अला रब खुमा तूं खसिबा, उन सां वास थींदो। हाणे ॻाल्हि हलंदी अॻिते, ॻाल्हि थी हले अशम्स वल क़मर बि हुस्बान। हाणे ॿ शयूं, ॿिनि जा नाला वरितईं, भई शम्स चंड सिज ऐं क़मर चंड, इहे ॿई जेके आहिनि से छा लाइ? हुस्बान जे लाइ, कैलकुलेशन जे लाइ। ॾींहं रातियूं घणा थिया, घणा साल थिया, घणा महीना थिया, घणा हफ़्ता थिया, केतिरो वक़्तु थियो, हुस्बान हिसां हिसाबु कैलकुलेशन कबो सिज चंड जे हिसाब सां। असांखे इहो ॾेखारियईं त भई सिज सोलर सिस्टम जेको आहे, सोलर ईयर जेको आहे सो 365 ॾींहं ऐं हेतिरा कलाक जेको आहे इंसान खे हाणे सेखारियईं त इहो सम्झी वियो आहे। ऐं ल्यूनर सिस्टम जेको आहे, क़मर जो हिसाब, जो क़मरी जेको महीनो आहे सो 28 साढा 28 29 ॾींहंनि जो मतिलबु त एतिरे क़िस्म जो आहे, पंहिंजो 30 खां घटि, त मतिलबु त इहो इन ते हिसाबु कजे थो त हुन में 365 खां वधीक ॾींहं थी विया थोरा, 0.25 अलाए जेतिरो बि। ऐं पंहिंजो हिन में 348 या केतिरा 11 ॾींहंनि जो फ़र्क़ु थिए थो पंहिंजो लूनर सिस्टम में ऐं सोलर सिस्टम में पे हिसाबु कबा। त अलाह ताला चए थो हिसाबु कैलकुलेशन कबी आहे, हिसाबु आहे, हिसाबु हिते बि आहे, हिसाबु आख़िरत में बि आहे, त इन हिसाब जी ॻाल्हि हाणे अॻिते बि ईंदी। तंहिं करे इहो ज़हन में रखिजे त छा मतिलबु आहे अशम्स वल क़मर, ॿई आहिनि आसमान में। हाणे वरी धरती ते छा आहे, मथे आसमान ते त इहे आहिनि ॿ, अशम्स वल क़मर बि हुस्बान व नज्म व शजर यसजुदान। नज्म मथे आसमान में, उहो बि नज्म, तारो जेको आहे उहो बि आहे, पर ॿूटा जेके आहिनि उनखे बि अलाह ताला चए थो नज्म आहे। त नज्म ॿिन्ही, इन नज्म जे लफ़्ज़ खे ॿिन्ही सां गॾियईं, मथे आसमान सां, हेठि ज़मीन सां, त शजर सां गॾियईंसि, जो ॿूटा ऐं वण जेके आहिनि ॿई, त इहे ॿई हुन पासे, ॿई हुन पासे, त इहे ॿई थियूं व नज्म व शजर यसजुदान। इहे सजदो कनि था, की हू कैलकुलेशन त उन सां थिए, हीअ सजदो कंदा यानी इबादत कनि था। उहो सूरत बनी इसराईल में की ॿियनि हंधनि घणनि ते अलाह ताला चए थो जेका बि शइ मख़लूक आहे, ख़ल्क़ी क्रिएट मूं कई आहे, पथर पहाड़ भितर वण टिण पखी पखाण जेके बि आहिनि से मुंहिंजी तारीफ़ कंदा, मुंहिंजी साराह कनि थी, मूंखे सजदो कनि था। मतिलबु सजदे करण जो मतिलबु इहो आहे त मुंहिंजी इताअत कनि था, जेको मूं हुनखे हुकुम कयो आहे उहो कनि था। हाणे इहो कोन थो असां वांगुरु वण त बीठा आहिनि वीचारा, असां वांगुरु सजदो कोन था कनि, असीं जेको बूथ हेठि वञी ज़मीन ते था निराड़ वञी रखूं ऐं पंहिंजो अलाह ताला जी सभु तारीफ़ था करियूं, सभु हिस्म रबिकल आला, सभु आला छा चइबो आहे उहो था असीं कयूं। त हाणे वण वीचारा ईअं ॾिसूं त असीं कोन था ईअं था कनि, पर उहे तस्बीह कनि था, सजदो कनि था, इन में माना इताअत कनि था उन हुकुम जी ऐं अलाह सुब्हानहू ताला जी पाकाई बयानु था कनि इन लिहाज़ खां त असां ॾिसूं पिया ऐं पंहिंजो तारीफ़ बि कनि था, मतिलबु सभिनी नमूननि सां। त भई इहे थिया शजर यसजुदान, ऐं होॾां अशम्स वल क़मर हुस्बान, हुस्बान व शजर व नज्म व शजर यसजुदान। बसि हाणे पहिरीं आसमान ते वियासीं, वरी ज़मीन ते आयासीं, वरी मथे आसमान ते था हलूं। वसमा रफ़अहा, आसमान जेको आहे सो मथे कयईं, ऊचो कयईं, रफ़ा कयईं, हरफ़ा कयईं, मथे कयईं छा लाइ आसमान मथे कयईं त साहिमी रखियईं। कहिड़ी साहिमी आहे? वसमा रफ़अहा व वदअल मीज़ान, हुन ते मीज़ान रखियईं। अरे बिना कहिड़ी मीज़ान आहे, किथे आहे मीज़ान? आहे हिसाबु किताबु आहे, सभई बैलेंस आहे, सभु का शइ पंहिंजो वज़न खां ॿाहिरि न आहे, बैलेंस खां ॿाहिरि न आहे, सभु कंहिंजो हिसाबु थियलु आहे। ऐं इहो हिसाबु किताबु कॉस्मिक बैलेंस आहे को, उनखे तव्हांखे डिस्टर्ब करण जी जो हुकुम न आहे, मतिलबु तव्हांखे हुकुम आहे त डिस्टर्ब न करियो। इकोलॉजिकल कंडीशन्स तव्हां ख़राबु कंदव त सॼी काइनात ते फ्लड ईंदा, हीअ हूंदा टार्नेडो ईंदा, फलान थींदा। इकोलॉजिकल कंडीशन्स खे मोहकम रखिणो आहे, साबित रखिणो आहे, पंहिंजे बैलेंस में रखिणो आहे, कॉस्मिक डिसबैलेंस न थिए। तव्हां इंसानु जेको आहे सो कॉस्मिक डिसबैलेंस करण जे लाइ तयारु आहे हर वक़्तु।
इहे डिसबैलेंस, अदल, इंसाफ़, इहे सभई ॻाल्हियूं हाणे हिन में अचनि थियूं। ॾिसो छा थो चवे अलाह सुब्हानो ताला, रफ़अहा व वदअल मीज़ान, मीज़ान रखियईं हुनने। मीज़ान या कहिड़ी मीज़ान आहे, टे चारि मीज़ानूं आहिनि, ॾिसो कहिड़ियूं कहिड़ियूं मीज़ानूं आहिनि। अलाह हाणे हिते टे हुकुम आहिनि हिन सूरत में, यानी नही अनिल मुनकर ऐं अमर बिल मारूफ़। त हिते हिकिड़ो नही अल मुनकर आहे, त ॿ नही ॾिसो घणा आहिनि, नही अल मुनकर ऐं घणा आहिनि अमर बिल मारूफ़ हिन सूरत में रुॻो इहे आहिनि। अल्लाह ततगौ फिल मीज़ान, ख़बरदार तग़ा न कजो, बग़ावत न कजो, डिसबैलेंस न कजो फिल मीज़ान, मीज़ान में। इहो जेको कास्मिक बैलेंस जेको मूं रखियो आहे, इन मंझि तव्हां बग़ावत न कजो, इन में तग़ा न कजो, इन मंझि पंहिंजो गड़बड़ न कजो, इनखे डिसबैलेंस न कजो, इन मंझि फ़साद न कजो, कास्मिक डिसबैलेंस न कजो। हिकिड़ो इहो अल्लाह ततगौ, अल्लाह ख़बरदार न कजो, अल्लाह ततगौ आहे इहो नेगेटिव, यानी नही अनल मुनकर। मुनकर इहो आहे त तव्हां डिसबैलेंस कयो, इन करे तव्हांखे अलाह ताला रोके थो, मना करे थो, न कयो, ख़बरदार। अल्लाह ततगौ फिल मीज़ान व अक़ीमुल वज़न, वज़न पूरो ॾियो, क़ाइमु रखो। वज़न इहो सोसाइटी में क़ाइमु रखिणो आहे, यानी सोसाइटी में डिसबैलेंस न आणियो, तिजारत में डिसबैलेंस न आणियो, जेको मुल्क जे लिहाज़ खां की इंटरनेशनल लेवल ते जेको डिसबैलेंस था करियो अथई, त हीअ ॻाल्हि हूअं, हीअ ॻाल्हि बतियूं सिबतूं बेइंसाफ़ियूं जेके करियो था, उहा अक़ीमुल वज़न, उहो जेको आहे वज़न पूरो रखो, उनखे डिसबैलेंस न करियो। अक़ीमुल वज़न इहो बि अमर बिल मारूफ़ थी हलियो, नही मुनकर उहा पहिरियों थियो, हीअ अमर बिल मारूफ़, यानी पॉज़िटिव नमूने सां त क़ाइमु रखो वज़न, हर कंहिं ॻाल्हि में पंहिंजो इंसाफ़ रखो, इंटरनेशनल लेवल ते, नेशनल लेवल ते, शहर जे लेवल ते, बिज़नेस जे लेवल ते, दुकान जे लेवल ते, सभिनी हिक ॿिए जो जेको आहे बिल क़िस्त, वाक़ीमुल वज़न बिल क़िस्त, क़िस्त सां ॾियो, जेको वज़न ॾियो, जेको बि ॾे वठि हिक ॿिए जी तिजारत हिक ॿिए सां करियो था, उहो क़िस्त सां, इंसाफ़ सां, बेइंसाफ़ी न करियो। वैलुल लिल मुतफ़िफ़ीन सूरत आहे, जेके घटि वधि कनि था, घटि ॾियनि था ऐं वधि वठनि था छिके ताणे, उन्हनि खे वैल हुजे, उन्हनि ते वॾी मुसीबत आहे, उनखे उनजो अलाह ताला बरकत न विझंदो उनजी ॻाल्हि में। वला तुख़्सिरुल मीज़ान, वरी नेगेटिव, ख़सारो न कयो मीज़ान में, यानी घटि न शयूं ॾियो। ॿिए हंधि आहे त पंहिंजे हज़रत शुएब अलैहिस्सलाम जो इहो ख़ासि मज़मून आहे, हुनजे जिते बि ॻाल्हि अचे थी त इन ख़सारो जेको तिजारत में, ॾियणु वापार में जेको आहे, त इहो हू चए थो ख़सारो न कयो हिक ॿिए खे ॾियणु वठण में, त आउं ॾियां त पंहिंजो थोरो करे ॾियां, घटाए ॾियां पंहिंजो, ऐं वठां त वरी छिके ताणे वधीक वठां, जे घाटी मूंखे ॾे, मुंहिंजो घाटी किथां ॾियां बाबा, ऐं किथां भरींदुसि, त न भई इहो घाटी ते हले थो पाकिस्तान सॼो। सो अलाह त ॿ दफ़ा नेगेटिव ऐं हिकिड़ो दफ़ो पॉज़िटिव, त इहो यादि रखिजो। ॿ ऐं हिक जो मसइलो, ऐं इहे चारि ॻाल्हियूं थी वयूं जेके पंहिंजो हिन वजि थियूं, मीज़ान ऐं बैलेंस ऐं पंहिंजे क़िस्त ऐं अदल ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि जेका आहे, से चारि दफ़ा थी वई, या ॻणिजो, इहा थी वई। इहे नेमतूं आहिनि अलाह ताला तूं, जेकॾहिं तव्हां बैलेंस ते रखो था, जेकॾहिं वज़न ॾियो था सही नमूने सां, क़िस्त करियो था, इंसाफ़ करियो था हिक ॿिए सां ॾियणु वठण में, लह विचण में, वापार में, ऐं पंहिंजो ॾेती लेती में, हर कंहिं मुनासिब नमूने सां, सुहिणे नमूने सां करियो था, त तव्हांजे लाइ बरकत आहे उन में, तव्हांजे लाइ चङाई आहे, तव्हांजे लाइ वॾी नेमत आहे अलाह ताला जी। जेकॾहिं इन में ख़सारो करियो था ऐं टोटो विझो था ॿियनि खे, त पाण तव्हांखे वधीक टोटो पवंदो, पोइ इहो नुक़सानु वधीक तव्हांखे थींदो। इन करे ख़बरदार रहणो आहे इन ॻाल्हि खां। वशजर यसजुदान वस्समाअ रफ़अहा ववदअल मीज़ान अल्ला ततगौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़्सिरुल मीज़ान वल अर्द वदअ। हाणे वरी धरती ते अचूं, हाणे इहो मीज़ान जी ॻाल्हि थी, पर हाणे अलाह ताला धरती ते तव्हांखे छा तव्हां पैदा कयो आहे, उन्हनि ॻाल्हियुनि जूं खाइण पीअण जो रिस्क जेको आहे तव्हांजे लाइ मुहैया जेको कयो आहे, हाणे उनजो ज़िक्र अचे थो। त वल अर्द वदअहा लिल अनाम, असां पखेड़ियो आहे धरती खे, धरती खे छा रखियईं वध
कई पंहिंजो हुनखे लिल अनाम माण्हुनि जे लाइ, यानी माण्हुनि जे लाइ छा, जेके पहिरीं इंसान चयईं, पोइ वरी माण्हू चयईं, हाणे माण्हुनि जे लाइ मख़लूक सॼी जे लाइ आहिनि, धरती जेका पखिड़ी आहे, पर ख़ासि तरह सां अलाह ताला सूरत बक़र में बि ॿियनि हंधनि ते त जेको मूं ख़ल्क़ियो आहे तव्हांजे लाइ मुसख़र कयो अथमि, यानी तव्हांखे ॾिनो अथमि करे मुसख़र मुसख़र मुसख़र। सूरत बक़र में ॿियनि हंधनि ते तव्हांजे लाइ हर शइ जेका असां आसमान ज़मीन ख़ल्क़ी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, इन करे त असीं चवंदा इंसान जे लाइ ख़ल्क़ियईं, पर इंसान मां बहितरीनु जेके आहिनि से अंबिया अलैहिस्सलाम आहिनि। अंबिया अलैहिस्सलाम में बहितरीनु जेको आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। इन करे असीं चवंदा त काइनात जेका ख़ल्क़ियईं इंसान जे लाइ ख़ल्क़ियईं, इंसान जे लाइ ख़ल्क़ियईं, अंबियानि जे लाइ ख़ल्क़ियईं, अंबियानि मां बहितरीनु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद मुस्तफ़ा जे लाइ ख़ल्क़ियईं सॼी दुनिया। जेकॾहिं लौला कलमा ख़लक़तल अफ़लाक, जेकॾहिं तोखे न ख़ल्क़ियां त कंहिंखे मतिलबु त का बि शइ न ठाहियां, का बि, इन जी माना इहा आहे। ॾिसो इन ते वीचार करियो। इन खां पोइ फरमाए थो फ़ीहा फ़ाकिहतुन, इन धरतीअ में जे छा तव्हांजे लाइ छा ठाहियो अथमि, मेवा ठाहिया अथमि। फ़ाकिहतुन, फ़ाकिह फ़क़ह ऐं ख़ुशी बि आहे हिन में, ऐं मेवा ऐं फ्रूट जेके आहे उनखे फ़ाकिहत चइजे थो, ख़ुशी जो पियो लफ़्ज़ आहे, त ख़ुशी तव्हांजा खाइण पीअण जे लाइ। फ़ाकिहतुन व नख़्ल, ऐं नख़्ल जेको आहे खजियूं, मतिलबु त फ़ाकिहत मेवा हिकिड़ो जेनरिक नेम नालो थी वियो हलियो, यानी सभु मेवा, पर उन मां ख़ासि तरह सां नख़्ल जी अहमियत इहा आहे, खजी जी, इहा कतल जेका खाऊं था, रुतब खाऊं था, उहो जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जूं खजियुनि जा लेवल्स थियनि था, उहे सभई सुठियूं आहिनि, अलाह ताला बरक़त रखी आहे हिन में, इन करे इहा खाइजे, पंहिंजी सिहत जे लाइ इहा तमामु सुठी आहे। व नख़्ल ज़ातिल अकमाम, ज़ातिल अकमाम माना सभु साईं लिखियो आहे सुपड़ियुनि वारियूं, माना हिक ॿिए में ॻुथल आहिनि, हिक ॿिए ते मिलियल आहिनि, उनमें छुगा थियल आहिनि, या अहिड़ो कुल माना कबी न अकमाम वारा आहिनि। वल हब अनाज आहे, जेको बि क़िस्म जो जेको बि अनाज थिए थो, कणिक अनाज थिए थो, जुअर बाजरी सभई जेके अनाज आहिनि सभई। वल हब ज़ुल अस्फ़, उहो जेको घणो करे जेको बि अनाज थिए थो कवर्ड थिए थो पंहिंजी खल सां, मतिलबु उन में हेठि ॿिज आहे त उन ॿिज खे अलाह ताला प्रोटेक्ट कयो आहे, ॿाहिरि शेल रखियो आहे उन में। कणिक खे बि पहिरीं हू ॿाहिरां अथसि उहो वरी पोइ बोह जेको निकिरी थो वञे हलियो, त इहे सभई उन में इहे रखियूं अथसि जो प्रोटेक्ट उनखे करण जे लाइ। वल हब ज़ुल अस्फ़, यानी अस्फ़ वारो, अस्फ़ माना तुहनि वारा, तुहर। व रेहान, रेहान ख़ुशबू आहिनि, पर रेहान जेके खाइण पीअण जूं बि जेके थियनि थियूं, या ख़ुशबूनि वारियूं जेके मेवा पंहिंजा ॿूटा था थियनि वग़ैरह, इहे सभई। हाणे इन सभिनी जो ज़िक्र करे हाणे पहिरियों दफ़ो अचे थो फ़बे अय, इहे 13 आयतूं थी वयूं हलियूं, ऐं 14 आयत में फ़बे अय आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हाणे सीगो जेको आहे सो ॿिनि जो आहे, यानी छा चइबो आहे उनखे त ड्यूअल आहे माना हर जेको ॻाल्हि आहे ॿिन्ही खे तव्हां ॿई केरु आहियो उनजी ॻाल्हि अॻिते ईंदी। पर इहे सकलान आहिनि, सकलान केरु आहिनि, इंसान ऐं जिन आहिनि। इंसान जिन जी बि हाणे हिते ॻाल्हि, इंसान केरु आहे, जिन केरु आहे, हुनजी ॻाल्हि हिते ईंदी। इहे सभई ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं आहिनि, इन सां ॻाल्हि जो खोड़ो भॼंदो। हीअ जेका मसइलो आहे, छा चइबो आहे, गुज़ारत आहे, सा ईअं भॼंदी। त फ़बे अय आलाए, पोइ कहिड़े, फ माना पोइ, बे अय माना कहिड़नि, आलाए नेमतूं जेके अलाह ताला जूं आहिनि उनखे आलाए आयतुनि जो लफ़्ज़ ॿियो आहे, आयतूं माना निशानियूं, पर आलाए माना नेमतूं, अलाह ताला जूं नेमतूं, कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं। फ़बे अय आलाए रब्बिकुमा, तव्हां ॿिन्ही जो रब। हाणे जॾहिं बि तर्जुमो इहो कबो रब्बिकुमा माना तव्हां ॿिन्ही जो रब, तव्हां ॿई केरु, हिकिड़ा तव्हां इंसान, हिकिड़ा ॿिया जिन। इंसान ऐं जिन अलॻि अलॻि आहिनि या हिकिड़ो ई आहे? इंसानु आहे, ऐं हालांकि ईंदड़ इहा आयत में अलाह ताला ॿुधाए थो त इंसान खे ख़ल्क़ियोसीं ठिकर जहिड़ो, भितर जहिड़ो, ऐं पोइ वरी उन में जान विधीसूं। हाणे जान बि आहे, पोइ हाणे जान हू जिन आहे ऐं जान हीअ आहे, पर इहे सभई ॿई मानाऊं आहिनि। पोइ हाणे तव्हांखे जेका वणे त दिलि खे, पर जेका तव्हांखे लॻे दिलि सां। बहरहाल हिते अचो फ़बे अय आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, ख़लक़ल तुकज़्ज़िबान, तव्हीं ॿई, रब्बिकुमा ॿई ॼणा तव्हीं, यानी इंसान ऐं जिन, तुकज़्ज़िबान ॿई ॼणा,
वरी कूड़ा कंदो, ॿई कूड़ा कंदो, यानी सीगो जेको ड्यूअल जो आहे सो हर हिकु लफ़्ज़ ते अचे थो, मतिलबु त तंहिं करे तर्जुमो कबो त उहो माण्हू फासिजी वेंदो हलियो, पर अरबी में पढ़िबो सम्झ में ईंदो त ॿ पई हले ॻाल्हि, हर हिकु तई ॿई तव्हां ॿिन्ही जो केरु माना इंसान जो सकलैन इहे आहिनि, इंसान ऐं जिन। ख़लक़ल इंसान, ख़लक़ पहिरीं इंसान खे ठाहियईं कहिड़ो ठाहियईंसि, ख़लक़ल इंसान मिन सलसालिन कल फ़ख़ार, मिटी वञा जेका सलसाल मञा। हाणे इहो सलसाल जो ज़िक्र ईंदो पंहिंजे घणनि सूरत में, हिजर जी सूरत में ॿियनि हंधनि ते, जेको शैतान बि चवंदो त सलसाल मां ठहियलु आहे, अलाह बि चए थो सलसाल मां ठहियलु आहे, सलसालिन कल फ़ख़ार, पोइ जेका थड़कंदड़, जेको आवाज़ु करे, गोड़ करे, उहो फ़साद करे, गड़बड़ करे, वेठो ॻाल्हाए, बक करे, झक करे, इहो फ़ख़ार इहो आहे जीअं थांव ठड़कंदो, ठलो थां घणो जे ठली कुनी फड़के गोड़ घणो करे, इहो मतिलबु इंसानु अहिड़ो आहे, यानी अंदरि हालोनिस ऐं पंहिंजो ॿाहिरि गोड़ कंदो, जेतिरो माण्हू वधीक गोड़ करे माना त अंदरि खां एतिरो ई ख़ाली आहे, त इहो हिन जी ख़ासि वस्फ़ आहे कल फ़ख़ार। ठिकर जॾहिं हुनखे ठक करे वठिबो आहे, कुंभर आई पचाईंदो, वरी आणे ॾींदो तव्हांखे थांव, त पोइ तव्हां वरी ठड़को कंदो, ठड़क वॼे थो, सुठो वॼे थो, कल फ़ख़ार वॼण जो जेको आहे हुन थांव जो, इहो फ़ख़ार आहे। ऐं फ़ख़्र इन करे असीं चवंदा फ़ख़्र थो करे, फ़ख़ूर, इहो पोइ वरी माना हिकिड़ो धोखो आहे इन लिहाज़ खां। ख़लक़ल इंसान मिन सलसालिन मिठी वञा इंसान खे ठाहियईं, कल फ़ख़ार जेको ठड़कंदड़ जो ठिकर भितर वांगुरु। व ख़लक़ल जान खे ख़लक़ियईं, जान जेका आहे त छा आहे, जिन आहे, शैतान आहे, उन वञा शैतान जेको आहे त जिन वञा, सूरत कहफ़ में अलाह ताला फरमायो त कान मिनल जिन, शैतान इब्लीस जेको आहे सो कान मिनल जिन वञाओ, जिन माना रूह हुया, पहिरीं अलाह ताला रूह ख़लकिया, हुनजो ज़िक्र सूरत आराफ़ में आहे, पोइ रूह ख़लके हुन खां पुछईं भला अलस्तु बिरब्बिकुम, त चऊं कालू भला, हा भला असीं आहियूं तूं असांजो रब आहीं। पोइ हाणे उहो साॻियो जिन जेको आहे सो उहो साॻी जान आहे जेका ख़लकी आई उन वक़्तु, उहा असां में जेको हिकिड़ो बुत आहे, जेको मूं आऊं हीअं वेठो आहियां हींअर पंहिंजे तव्हांजे साम्हूं, पंहिंजो हीअ जेको ॿाहिरियां ॾिसण में पियो अचां, हीअ मुंहिंजो अखियूं आहिनि, हीअ नक आहे, मुंहिंजो कनु आहे, हीअ वात आहे, हीअ पेट आहे, हीअ टंगूं आहिनि, ॿाहूं आहिनि, सम्झो इहो आऊं आहियां। पर इहो आऊं आहियां जॾहिं का शइ मूं मां निकिरी वेंदी बसि ख़तमु, त पोइ चवंदा बाबा हिनखे खणोसि असांखे धपर करे विझोसि वञी क़बर में, त पोइ उहा कहिड़ी शइ आहे जेका निकिरी वई हली, जंहिंजे करे उहा जान आहे जेका जान निकिरी वई, साह निकिरी वियो, रूह निकिरी वियो, बसि बाक़ी ठलो बुत वञी रहियो। त हीअ बुत ऐं जान ॿई ॼणा गॾु आहिनि हिते, तॾहिं असीं आहियूं। जॾहिं जान वेंदी हली, जान मोहम्मद नानो मामू मुंहिंजो, मतिलबु त जान वई त पोइ ॻाल्हि ख़तमु आहे इंसान। त हाणे इहा ॻाल्हि हिते, हाणे अॻिते था हलूं। ख़लक़ल इंसान, पोइ जेका तव्हांखे सम्झ में अचे, सम्झ जी लेवलूं वधीक घटि आहिनि, असांखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे, तंहिं करे तव्हांखे जेका अचे सांस अचे। उहो ख़लक़ल जान खे ख़लकियईं मिन मारिज मिन नार, हुनखे ख़लकियईं बाहि जे उले मझां, बाहि जे जिभीअ मझां, मारिज मिन नार मझां, त मतिलबु त हीअ को ख़ाकी बूतो आहे, बूतो ख़ाकी आहे त ख़ाक थी वेंदो। रूह जेको आहे सो नूर ऐं नार ॿई हिकिड़े ई रूट मञा निकिरनि था, नूर ऐं नार। त नूरी आहे को नारी आहे, के इंसान नूरी आहिनि के नारी आहिनि, भला अलाह नूर बि आहे त नार बि आहे, मतिलबु त सभु कुझु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो त चयो नार आहे, हू जेको बाहि आहे, या त वठी अचां त हुते वरी हुनखे नूर मिलियो, तौरात मिलियुसि त पोइ वठणु वियो त नार त मिलियसि नूर, त पोइ हाणे इहा ॻाल्हि ईअं आहे त पोइ हाणे जीअं ख़लक़ल जान मिन मारिज मिन नार फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त
तव्हांखे अहिड़े नमूने सां ख़लकियोसूं, ठिकर बितर मूंखे वरी जान विधीसूं, ऐं तव्हां ठही हलो घुमो था फिरो था, वॾे नंढड़ा आहियो त पंहिंजो कंधु फेराइण में आज़ुरत, ऐं पंहिंजो हलण फिरण में आज़ुरत, पढ़ण लिखण में आज़ुरत, वॾा था थियो, जवान था थियो, पोइ चवंदा हटिजा मूंखां परे थी बीहो, माना आसमान फाड़े न छॾियां, पुटु फ़िरौन ऐं हामान ऐं क़ारून ऐं बुश ऐं ब्लेयर ऐं ट्रम्प ऐं सभु चइबो आहे हटी वञो मूंखां परे, हरी भेण वॾी ॻाल्हि थी हली। हा छा कजे, पतो त इहा ॻाल्हि जेका जॾहिं मस्ती अचे थी माण्हू खे टेड़ी करे थो, जॾहिं फ़ख़ुरु करे थो, हट तकबुर जॾहिं करे थो, त पोइ अलाह जे नज़र में उनजी हैसियत कहिड़ी रहे थी, उनजी ॻाल्हि ख़लक़ल जॉन मिन मारिज मिन नार फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पोइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो तव्हीं ॿई इंसान ऐं जिन, रूह ऐं पंहिंजो बुतो, या जिन ऐं इंस जेके आहिनि से भई जिन जी ॻाल्हि अॻिते ईंदी, तव्हां जिन आहिनि बि अलाए कहिड़ा जेके ॾिसण में असांखे कोन था अचनि, उहे बि आहिनि, त पंहिंजो कहिड़ा कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इहा नेमत आहे जो तव्हांजो बुत ठाहियो सुहिणो करे, कहिड़ो सुहिणो करे ठाहियो अथव, तव्हांजो ख़लक कहिड़ो न सुहिणो करे ख़लकियो, अलाह ताला चए थो सुहिणो करे तव्हां वणो था हिक ॿिए खे, इंसानु पंहिंजो बुछड़ी सूरत ठाहियां हुआ त हिक ॿिए खे न वणो आहे, पोइ छा कयो आहे, कहिड़ी न कहिड़ी नेमतुनि जो मुंहिंजो ॿई ॼणा ॿई कूड़ो कंदव। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा, तव्हांजे रब जी ॿिन्ही जे रब, तव्हां ॿिन्ही जे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो तव्हीं ॿई कूड़ो कंदव, उन्हनि खे नाफ़रमानी कंदव, इनकार कंदव। तुकज़्ज़िबान, हाणे चए थो रब वरी कहिड़ो आहे, जंहिं जेको हुयो रब्बुकुमा, त रब्बुकुमा थो चए रब्बिकुमा, रब्बिकुमा, त हाणे अलाह ताला चए थो कहिड़ो रब आहे उहो, चए थो कहिड़ो रब आहे, रब उहो आहे रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन, रब उहो आहे जेको मशरिक़नि जो रब आहे ऐं जेको मग़रबनि जो रब आहे। मग़रब कहिड़ा आहिनि, मशरिक़ कहिड़ा आहिनि, मग़रब असीं चवंदा हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो कोन्हे, हीअ 360 डिग्री आहे, हुन में 180 डिग्री मशरिक़, हिकिड़ो 80 डिग्री, 180 डिग्री जेका आहे मग़रब, त यानी 180 डिग्रियूं आहिनि, 180 मशरिक़ आहिनि, 180 मग़रिब आहिनि, हल मुंहिंजा साईं। वरी 180 जेके आहिनि से ॾखिण आहिनि, हिकिड़ो 80 जेके आहिनि से उत्तर आहिनि। इहा ॻाल्हि त सभिनी जो रब जेको आहे मशरिक़ैन जो, मग़रिबैन जो, उत्तरैन जो, ॾखिणैन जो, सभिनी जो रब अलाह ताला आहे, हुनजो शिमाल जो ऐं पंहिंजो जुनूब जो, जुनूबैन सभई जेके आहिनि सभिनी जो अलाह ताला रब, ॿियो को रब आहे छा, ॾखिण में फलाणो आहे अलाह, उत्तर में फलाणो आहे, ओभर में फलाणो अलाह आहे, हिकिड़ो ई आहे सभिनी जो रब, सभिनी मशरिक़ ऐं रब उहो आहे। इन ई ॻाल्हि वज़ाहत करे छॾियईं हिते। हाणे ॻाल्हि हले थी अॻिते, वख़लक़ल जॉन मिन मारिज मिन नार फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो तव्हीं ॿई ॼणा ॿई इंस ऐं जिन जेके आहिनि से इनकार कंदव। मरजल बहर, हाणे बहर जी ॻाल्हि अचे थी, हाणे इहा जेका से टे दफ़ा वरी इहा ॻाल्हि थींदी। बहर हुन में बहरैन आहिनि, ॿ बहर आहिनि, हिकिड़ो पंहिंजो सम्झो टासमन सी आहे हिते असां वटि, हिकिड़ो पंहिंजो पैसिफिक सी आहे, ॿई अची मिलनि था, उते जेको आहे सो बहर हिक ॿिए सां मिलनि नथा, मतिलबु पाणी हुनजो अलॻि पियो वञे, हुनजो अलॻि पंहिंजे विच में बरज़ख़ आहे। हाणे इहा ॻाल्हि अचे थी, पर हिते हुनजी वधीक त वज़ाहत कंदासूं। मरजल बहरैन ऐं बरज़ख़ आहे विच में, बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान, हे ॿई हिक ॿिए सां बग़ावत नथा कनि, यानी हिक ॿिए ते चढ़त नथा कनि, हिकु सभु को पंहिंजे पंहिंजे रस्ते ते हले थो। ऐं फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुज मिनहुमा, इन्हनि ॿिन्ही बहरनि मज़ा, यानी मिठे पाणी मज़ा बि, कड़े पाणी मज़ा, खारे पाणी मज़ा बि, या तासमन मज़ा बि, या पैसिफिक मज़ा बि, जिते बहर जिते मिलनि था उन्हनि मज़ा बि। यख़रुज मिनहुमल लुलु वल मरजान, वरी बि ॿ शयूं, हिकिड़ो लुलु ऐं मरजान ॿई मिलनि था। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वलहुल जवारिल मुनशियात। हाणे इहे 6 ॻाल्हियूं थी वेंदियूं हलियूं, इन्हनि जो असीं वरी पोइ वधीक वज़ाहत कंदासूं। वलहुल जवार अल मुनशियात फिल बहर कल आलाम,
ऐं उते हलनि था पंहिंजो हलंदड़ ॿेड़ा जवारिल मुनशियात सिर चढ़ियल मुनशियात निशात चढ़ियल मथे जंहिंजा सिर आहिनि समुंड में हलनि था कल कल फिल बहर उहो बहर जी ॻाल्हि पई हले यकी या अञा कल आलाम जेके झंडा जीअं जबल जेके थियनि अहिड़े नमूने सां झंडा जी बि माना आलाम आहे अलम ऐं पंहिंजो आलाम झंडनि वांगुरु जबलनि वांगुरु सिर जेके आहिनि से झंडनि ऐं जबलनि वांगुरु अहिड़े नमूने सां पिया आहिनि फबे आई आला रब खुमा तो कज़बान पोइ हाणे थो अचे त इहे सभु शयूं जेके जंहिंजी ॻाल्हि दुनियादारी में आहे ऐं इहे ॻाल्हियूं जेके थी वियूं हलियूं पंहिंजो एसिताईं आयतुनि 25 आयतुनि मंझि कुल मन अलैहा फ़ान इहे सभु शयूं फ़ना थींदियूं जेके बि तव्हां ॾिसो था इहे जबलनि जी ॻाल्हियूं कयोसीं इहे वण टिण इहे पखी पखण इहे पंहिंजा ॿूटा इहे सभई ॻाल्हियूं जेके बि दुनियादारी जूं ॻाल्हियूं आहिनि सभु फ़ना थियण वारियूं आहिनि कुल मन अलैहा फ़ान वयबका वजो रबिक ज़ुल जलाल वल इकराम तुंहिंजे रब जो जेको जलाल वारो आहे ज़ुल जलाल इकराम आहे इकराम करण वारो आहे इकराम जी ॻाल्हि अची वई हली करम ना बनी आदम करम करण वारो इकराम करण वारो अलाह सुभाणे ताला इहा ॻाल्हि जेका शुरू में अची वई त हाणे इहे ॻाल्हियूं पोइ असां वरी कंदासीं हाणे अॻिते ॻाल्हि हिते हलंदी यसालो मनफ़ि समावाति वाल अर्द कुल यौमिन हुअ फी शन हाणे इहे जेको बि इन धरती ते आहिनि पंहिंजो आसमान में ज़मीन में उहे सभु अलाह खां घुरनि था या अलाह खां सुवाल कनि था त अलाह या अलाह असांखे ॾे या अलाह असांखे ॾे या अलाह असांखे ॾे हीअ फलाणी शइ ॾे हाणे असां वटि माण्हू पैदा थिया आहिनि छो त अलाह खां घुरबो कुझु कोन को छो जो अलाह जेको नसीब लिखियो आहे लोह कलम लिखी छॾियो अथसि न अलाह ताला चए थो मूंखां घुरो हिते बि चए थो मूंखां घुरनि था जेके बि आहिनि पर जेके मुनकर आहिनि से नथा घुरनि पोइ हाणे छा कंदासूं असां चई नथा सघूं हुनखे यस हलो मनफ़ि समावाति वाला जेके बि धरती ते आसमान में जेके बि आहिनि आसमान मनफ़ि समावाति वाला आसमान ते ज़मीन ते सभु जेके बि आहिनि सभु घुरनि था मूंखां यस हलो उन खां घुरनि था अलाह खां यस हलो हू अलाह खां रबुल मशरिक़ैन वल मग़रिबैन खां उहो जेको रब खुमा आहे जेको आहे उन खां अलाह ताला जा नाला रुॻो हिते रहमान आहे ऐं रब आहे ऐं ॿिया नाला अलाह ताला जा करम ज़ुल जलाल ऐं वरी इकराम वारा मतिलबु इहे नमूना पर ॿिया नाला अलाह ताला सुभाणे ताला जा ॿियनि हंध ते घणा आहिनि पर हिते बसि इन ई लफ़्ज़ अलाह जे नालनि ते सॼी ॻाल्हि आहे इहा कुल यौमिन हुअ फी शन उहो जेको आहे उहो यानी अलाह सुभाणे ताला जेको आहे सो हर ॾींहुं शान में पंहिंजी हालत में आहे यानी क्रिएशन जेका आहे सो कंटिन्यूअल आहे इहो कोन क्रिएशन हिकिड़े ॾींहुं 6-5 ॾींहंनि में ठाहियईं 7 ॾींहं खां वठी हाणे आराम वेठो करे ऐं बसि हाणे सुतो पियो आहे हाणे ख़बर कोन अथसि छा पियो थिए छा पियो थिए न हर ॾींहुं हर लम्हो हर घड़ी जेका आहे अलाह ताला पंहिंजे क्रिएशन जे प्रोसेस में मतिलबु त मसरूफ़ आहे मशहूरु आहे अहिड़ो मसरूफ़ आहे मतिलबु इहो कोन के अहिड़ो कोन को वॾी महिनत करणी पए उहो खटी थो खणे को अलाह सुभाणे ताला की मतिलबु जबल पहाड़ थो कटे को न बसि कुन फयकून थो चवे थी थो पए पर हर वक़्तु नज़र असां ते बंदनि ते बाननि ते हैवाननि ते ढोरनि ते सभु कंहिं शइ ते हुनजी नज़र आहे हर वक़्तु आहे ईअं कोन त अॼु ई गाफ़िल आहे हींअर सुतो पियो आहे हींअर निंड में आहे हींअर हूअं आहे अलाह ताला हर वक़्तु जागे थो सूरत आयतुल कुर्सी में अलाह ताला न को मूंखे ऊंघ थी अचे न को मूंखे निंड थी अचे ऐं हर वक़्तु जेको आहे सो मौजूदु बि आहियां हर हंधि मौजूदु आहियां सो इहे ॻाल्हियूं सभु ज़हन में रखबियूं हाणे हिते असां वक़फ़ो करियूं था इनशा अलाह पोइ वरी अॻिते पढ़ंदासूं पंहिंजो ऐं हिनखे थोरो शायदि वज़ाहत बि करियूं हाणे हेसि ताईं थी वियूं असांजूं इहे घणियूं 30 आयतूं थी वियूं सनफ़ुर लकुम 31 खां हाणे शुरू थियो पंहिंजो ॿिन्ही हिन इंसान ऐं जिन जे पोयां हाणे दोज़ख खुलियो पियो आहे उन ॾांहुं हले थी ॻाल्हि पोइ इहा ॻाल्हि कंदासूं इनशा अलाह मग़फ़िरना वरहमना वज़ुक़ना वफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।